कराची क़ौमी कारकुननि उस्तादनि शागिर्दनि ऐं डॉक्टरनि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ अॼु कराची प्रेस क्लब 12 सूरठ लोहार जी अॻुवाणी में वारसनि सां गॾु एहतजाज कयो वियो। 2 खां 4 सालनि ताईं क़ौमी कारकुन उस्तादनि शागिर्दनि अदीबनि लेखकनि सां गॾु डॉक्टरनि खे खंभी गुम करण बाद अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान जा इदारा इन्हनि गुम थियल सिंधी माण्हुनि खे ॻोल्हण में नाकाम थिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां खंभी गुम कयल क़ौमी कारकुननि सां गॾु शागिर्दनि उस्तादनि डॉक्टरनि ऐं सहाफ़ियुनि जे वारसनि अॼु कराची प्रेस क्लब 12 छिती नारेबाज़ी कई वई, जिते सूरठ लोहार जे सां गॾु इशफ़ाक़ मेमण, अक्सा, पश्मीना ऐं सारिंग जोयो समेत वारसनि 4 सालनि खां इंसाफ़ जे ओसीड़े में वेठल, जॾहिं त सिंध सरकार समेत बाला इदारा बि अघोर निंड सुतल आहिनि। इन मौक़े ते खंभी गुम कयल वारसनि सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो था, मुझे नालो नसीबुल्ला खोसो है। मुझो फादर एक डॉक्टर बलुचिस्तान के इलाके में डॉक्टर फतेहमंद खोसो जो गुजरियल 2016 फरवरी की पहली तारीख़ का खंभे गुम कल है। अना ताईं उनजो को तो पतो ना है। हुकूमत के खबर अचे करे जा मालिक केर आहिनि। असां अॻु में भी चयो असांजे फादर ते को मुक़दमो को केस बीहे थो त उनखे प्लेटफॉर्म ते आने वञे, उनखे ज़ाहिर तो कयो थो वञे न। घटि में घटि असांखे दिलजाई थी वेंदी न। हिकु इंसान खे 33 साल खंभे गुम करणु ये कानून की भनकड़ी है, एक इंसान की लताड़ है। असां ये चवण चाहूँ आला हुकूमतन के UN के इंसानी हक़ूक़ के आलमी तंजीमन के ये अपील था क्यों तो असांजे बाबा ते को केस को मुक़दमो भी तो उनके करोड़ के हवाले कने असां सां इंसाफ़ कयो वञे। तूल इंसाफ़ अली दायो जी भेण आहियां। जीअं त असां कल्ह खां बुख हड़ताल ते कराची प्रेस क्लब ते वेठल आहियूं ऐं राति ईद हुई ऐं ईद जे करे असां हिते वेठा हुआसीं। असांखे मुसलसल ॿियों साल आहे त असां प्रेस क्लब ते ई ईद कंदा ईंदा आहियूं पंहिंजे भाउ जी आज़ादीअ लाइ, त उनखे आज़ादु कयो वञे। ऐं 2017 खां मुंहिंजो भाउ मिसिंग आहे, उनखे 23 महीना गुज़री चुका आहिनि, त उनजी माना रियासत हथां उनखे गुम कयो वियो आहे ऐं जंहिंजो माना अॼु ॾींहं ताईं को पतो न आहे त किथे आहे। अगरि जीअं उन जे मथां कोई बि केस आहे, को उन गुनाह कयो आहे त उनखे कोर्टनि में हाणे ज़ाहिर कनि ऐं उनजी सज़ा ख़तमु कनि ऐं असांजे घर भातियुनि जी बि असां सभिनि जी सज़ा ख़तमु कनि। उनजे सदमे में मुंहिंजी अम्मीअ जी तबियत ॾाढी ख़राबु आहे। अम्मी शुगर जी मरीज़ थी वई आहे ऐं TB उनखे थी वई आहे। दिलि जो 2 दफ़ा अटैक पइजी चुको आहे ऐं असांजे घर जो माहौल माना ॾाढो ख़राबु थी वियो आहे। मतिलबु असांजी ख़ुशियूं ख़तमु थी वियूं आहिनि। असांजी ख़ुशियूं जेके आहिनि त पंहिंजे भाउ सां आहिनि। असां आला इख्तियारात खे अपील कंदासीं अक़वाम मुतहिदा वारनि खे त असांजे भाउ जे बाज़ियाबीअ में उनजी मदद कनि ऐं उनखे जल्द ज़ाहिर कराइनि। सिंह पर्सन मुख्तियार आलमाणी जी भाइटी आहियां। मुंहिंजे चाचा खे 1 जून 2017 ते खंभे विया। उन ॾींहं खां वठी असीं मुसलसिल सरापा एहतजाज रहिया आहियूं, रोडनि रस्तनि ते रहिया आहियूं, पंहिंजूं ईदियूं हिते गुज़ारियूं आहिनि ऐं जेको सो अॼु बि जेको सो 15 शोबान जी ईद आहे जेका असीं हिते रोड ते कल्ह खां वठी गुज़ारी आहे। ऐं अॼु असांजी 3 बजे VMP जी बुख हड़ताल हिते ख़तमु थियण आहे। असीं बुख हड़तालूं कयूं छाकाणि त असांजूं ईदियूं असांजूं ख़ुशियूं असांजे प्यारनि खां बग़ैर अधूरियूं आहिनि। ऐं ईद जो मक़सदु छा आहे? हिकिड़ी ख़ुशी, हिकिड़ी इज़हार, छाकाणि त असांजा प्यारा कंदा आहिनि त असां कहिड़ी ख़ुशियूं मल्हायूं। असांजी सिंपल डिमांड इहा आहे त अगरि असांजे माण्हुनि जो को बि ॾोह आहे उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो, उन्हनि खे कोर्टुनि में पेश कयो, उन्हनि ते केस हणो। बाक़ी इहे गुम करे उन्हनि खे अञा त छॾियो। 2 साल थी था वञनि, असीं उन्हनि खे तलाश कंदा था रहूं, रोडनि ते रस्तनि ते उन्हनि खे जेको सो उन्हनि जे लाइ एहतजाज कंदा था वठूं त असांजो जेके बि इंतज़ारु आहे उहो ख़तमु कयो। असांजे इंतज़ार खे ख़तमु कयो, असांजे माण्हुनि खे आज़ादु कयो। असां जेको बि मिसाल तरह असांजो मक़सदु सिर्फ़ु इहा त असांजा माण्हू तव्हां जीअं जहिड़े तरीक़े सां खणी विया असांखे वापसि उअं ई ॾेई वञो। असांजा माण्हू को ॾोही त कोन्हे जो तव्हां उन्हनि खे खणी विया। अगरि उन्हनि जो को ॾोह बि हुयो त उन्हनि जे लाइ अदालतूं आहिनि, उन्हनि जे लाइ कोर्ट आहिनि, उन्हनि खे सज़ा ॾियण जे लाइ। तव्हां आइन जी मुख़ालिफ़त कयो था, उन्हनि जी जेको सो न उनजी का बि रिस्पेक्ट। असां आइन ऐं कानून जे मुताबिक़ चऊं था त असांजे माण्हुनि खे आज़ादु कयो, असांजे माण्हुनि खे अदालतुनि में पेश कयो। मां ससु हिदायतुल्लाह लोहार आहियां। हिदायतुल्लाह लोहार जी धीउ जिन खे 17 अप्रैल 2017 खां खंभे गुम कयो वियो आहे ऐं उन्हनि जी हींअर ताईं का बि ख़बर न आहे। बाबा सां गॾोगॾु ॿिया खोड़ सारा माण्हू आहिनि जेके मुसलसिल सालनि खां लापता आहिनि ऐं उन्हनि जी का बि ख़बर कोन्हे। कल्ह खां वाइस फॉर मिसिंग पर्सन्स जे बिहाफ 24 कलाकनि जी हंगर स्ट्राइक रखी वई आहे, जेका असीं राति सॼी पंहिंजो जागी करे उते वेठा हुआसीं ऐं हितां जे हुकुमराननि खे उहो ॾेखारणु पिया चाहियूं इंसाफ़ जी उमेद त उन्हनि मां न आहे, छो जो मुसलसिल 2 सालनि खां असीं दरपदर हुआसीं ऐं खोड़ सारी तज़लील पई थिए। उन वक़्तु बि न हितां जी सरकार को पंहिंजूं फ़र्ज़ ॾेखारियूं, न ई रियासत कुझु कयो
त असांखे इंसाफ़ मिली सघे। तंहिं करे असीं सिर्फ़ु ह्यूमन राइट्स खे अपील कंदासीं ऐं UN खे अपील कंदासीं ऐं जेके बि इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि असीं उन्हनि खे ई अपील कंदासीं त जेका पाकिस्तान में इंसानी हक़नि जी भञ कड़ी पई थिए उनखे लगाम ॾिनो वञे ऐं जेके गुम थियल असांजा क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करे वरी उन्हनि ते मथां ॿिया केसिस लॻाया पिया वञनि। उन्हनि जी असीं मज़म्मत कयूं था। साईं ख़ादुम हुसैन आरी जो जिन खे 2 साल उन्हनि गुम त करे छॾियो पर हींअर वरी उन्हनि ते 5 केस लॻाया विया आहिनि। 2 साल जी बेगुनाह सज़ा उन्हनि खे ॾिनी वई आहे ऐं वधीक उन्हनि खे जेल में मोकिले करे वरी अज़ियतुनि जा ॾींहं ॾेखारिया पिया वञनि। असीं इन निज़ाम जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं असीं इंसाफ़ घुरूं था ऐं हीअ मुसलसिल नाइंसाफ़ी बंदि कई वञे। खंबे गुम कयल कारकुन जे हवाले खां आहे ऐं इहा का तारीख़ नई न आहे। सिंध में सभ खां पहिरीं गुमशुदगी जो जेको किरदारु अदा कयो उहो चयो थो वञे त हितां जो मुंतख़ब वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार भुट्टो जेको शहीद अशोक कुमार खे गुम कयो वियो आहे। अॼु ताईं उनजो न लाश ॾिनो वियो आहे न उनजी का ख़बर आहे। उन समेत असांजी सिंध मंझां हमेशह असांजे कारकुन खे गुम थो कयो वञे, असांजे क़ौमी वर्करनि खे गुम थो कयो वञे, असांजे अदीबनि खे गुम थो कयो वञे, बल्कि सिंधी शौर खे गुम थो कयो वञे। आउं सम्झां थो त दुनिया खे हाणे बिल्कुलु खुली पाकिस्तान ते प्रेशर विझणु खपे जीअं हो इंडिया जे पायलट लाइ प्रेशर विझी सघनि था त हितां जे मोहबतनि माण्हुनि लाइ जेके धरती सां प्यार था कनि उन लाइ बि उन्हनि खे एक्शन खणणु खपे। ऐं वरी ॿीहर इहा शइ चवंदुसि त दुनिया जा जेके सुधरियल मुल्क आहिनि जेके पाण खे इंसानियत जो अलम बाज़ार था चवनि उन्हनि खे खपे त इंसानियत सां कयल ही तज़लील जेकी हितां जूं रियासतूं इदारा कनि था उन्हनि खे जेको सो मुंहिंजो ॾिनो वञे, उनखे प्रेशर कयो वञे। हिकिड़ी नंढड़ी यूनियन वापडा यूनियन ते जॾहिं पाबंदी विझी थी वञे त दुनिया जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान खे IMF जो कर्ज़ बंदि थी कराए सघे त मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं दुनिया जा इदारा जेके वेठा आहिनि उहे जेकॾहिं प्रेशराइज़ कनि त पाकिस्तान उन्हनि खां को ॾाढो न आहे ऐं हीअ ज़ुल्म ऐं बर्बरियत राति ख़तमु थी वेंदी। अॼोको ही जेको एहतजाज आहे जेका 2 ॾींहंनि जी 24 कलाकनि जी जेका बुख हड़ताल आहे बुनियादी तौर ते सिंध मां जेके सियासी कारकुन उस्ताद अदीब समाजी कारकुन ऐं शागिर्द खंबे गुम कया विया आहिनि उन्हनि जी आज़ादी लाइ आहे। ऐं असांजो मुतालबो इहो आहे त उहे माण्हू जेकॾहिं तव्हांजी नज़र में तव्हांजे इदारनि जी नज़र में ॾोहारी आहिनि उन्हनि को बि ॾोह कयो आहे त तव्हांजो अदालतूं मौजूदु आहिनि, तव्हांजा इदारा मौजूदु आहिनि, बराए महिरबानी उन्हनि खे उते ज़ाहिर कयो, उते केस हलायो। पोइ उन में जेकॾहिं उन्हनि खे सज़ा मिले थी त उहा बि असांखे क़बूल आहे। पर जेकॾहिं हुननि ते को ॾोह न आहे हू बेगुनाह आहिनि त उन्हनि खे आज़ादु कयो। पर जेकॾहिं तव्हांखे पंहिंजनि कोर्टुनि ते ऐं पंहिंजनि इदारनि ते भरोसो न आहे त बराए महिरबानी पोइ इहे ढोंग खे इहे इंसाफ़ जी ॻाल्हियुनि खे ऐं इन्हनि इदारनि खे ताला हणी बंदि करे छॾियो छो जो इन्हनि मां असांखे हाणे का बि उमेद न आहे। उन करे असां इंसानी ज़मीर खे आलमी ज़मीर खे इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे UN खे ऐं दुनिया जे सुधरियल मुल्कनि खे असां अपील था करियूं त बराए महिरबानी सिंध में जेके ही जबरी गुमशुदगियूं आहिनि, बलोचिस्तान जे अंदरि जेका जबरी गुमशुदगियूं आहिनि या पख्तूनख्वा जे अंदरि जेका जबरी गुमशुदगियूं आहिनि असां सम्झूं था उहा इंसानी हक़नि जी संगीन लताड़ आहे। ऐं जेके सॼी दुनिया जे अंदरि इंसानी हक़नि जा अलमबरदार पंहिंजो पाण खे सराइनि था उन्हनि खे अपील था करियूं त हिननि इदारनि ते हिन मुल्क ते हितां जे करता धरता हुकुमराननि ते दबाव विझनि ऐं उन्हनि खे पाबंद बणाइनि त सिंध मां बलोचिस्तान मां ऐं ख़ैबर पख्तूनख्वा मां जेके बेगुनाह उस्ताद शागिर्द ऐं समाजी कारकुन ऐं सियासी कारकुन खंबे गुम कया विया आहिनि उन्हनि खे हिकदमि आज़ादु कयो वञे। और वॉइस फॉर मिसिंग पर्सन जी कन्वीनर ऐं दादला लोहार जी धीउ आहे जेको 17 अप्रैल 2017 खां रियासती इदारनि हथां खंबे गुम कयो वियो आहे। अॼु असीं कराची प्रेस क्लब वेठा आहियूं पर असां कल्ह 20 अप्रैल खां वठी असां कराची प्रेस क्लब ते वेठा हुआसीं पंहिंजनि प्यारनि जी बाज़ियाबी जे लाइ बुख हड़ताल जेका कल्ह खां वठी शुरू हुई जेका अॼु पूरी थींदी 3 बजे धारा। असांजी सिर्फ़ु हिकिड़ी डिमांड आहे, असां इहा घुर कयूं था त असांजनि प्यारनि खे बासलामत बाज़ियाब कयो वञे, उन्हनि खे आज़ादु कयो वञे। उन्हनि खे माना ॾिठे असांखे काफ़ी साल थी विया आहिनि, किन खे 4 साल थी विया आहिनि, किन खे 5 साल थी विया आहिनि त किन खे 2 साल थी विया आहिनि। सो असां जूं अखियूं उन्हनि खे ॾिसण जे लाइ आतियूं आहिनि त असांजा प्यारा किथे आहिनि, कहिड़े हाल में आहिनि। असां उन्हनि जी बासलामत बाज़ियाबी चाहियूं था ऐं उन्हनि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। कोई बि न आहिनि, वक़्तु असां कल्ह खां वठी वेठा आहियूं, सॼी राति वेठा हुआसीं। फुटपाथ रोड
जेको रस्तो आहे इन ते असां वेठा हुआसीं त तल रोड ते असां सॼी राति गुज़ारी आहे त कोई बि न हुकुमरान आयो न कोई अहिड़ो ई तव्हांजे माण्हू जेको पहुच वारो हुजे उहो खणी अचे या वरी ॿियो कोई पर कोई बि असां वटि पहुतो न त तव्हां छो वेठा आहियो छाजे लाइ वेठा आहियो ईद जी राति आहे भलारी राति आहे उन राति जेके माण्हू पंहिंजा गुनाह माफ़ु कराईंदा आहिनि पर असांजा प्यारा त अलाए कहिड़े गुनाहनि में पिया सड़नि असांखे त उहा बि ख़बर न आहे उन राति भलारी राति असां हिते वेठा हुआसीं पर केर बि असां वटि लड़ी न आयो सिर्फ़ु हिकिड़ो सुवालु पुछण जे लाइ तव्हां वेठा छाजे लाइ आहियो तव्हां मासूम ॿार ऐं ही असां सां गॾु असांजा ॿाहिरि कॉम्प्रस्त असांजा कारकुन ऐं ही छोकिरियूं जेके नौजवान छोकिरियूं या कुराड़ियूं उमड़ियूं हिते छाजे लाइ वेठियूं आहिनि छो वेठियूं आहिनि असांखां कोई पुछण वारो कोन हुयो पर पोइ बि असां पंहिंजी तव्हां आलमी इदारनि वटि रखूं था इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि वटि रखूं था त असांजा जेके बि क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ उन्हनि खे वापसि मोटाइण जे लाइ असांजी मदद कयो त जीअं असांजी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु थी वञे ऐं पंहिंजनि प्यारनि सां असां पंहिंजी ज़िंदगी ख़ुशी सां गुज़ारियूं। मुंहिंजो पुटु खणी विया आहिनि छा नालो आहे न्याज़ हुसैन लाशारी पिपरीअ मां केरु खणी वियो रेंजर्स वारा खणी विया एजेंसी वारा खणी विया आहिनि छा वजह आहे बसि इहा त ख़बर न आहे न कंहिंजी तव्हां किथे तव्हां बुक वग़ैरह को हा या FIR वग़ैरह हा कराई हुअसीं पोइ हाणे पोइ 6 महीननि खां पोइ छॾियऊं हैदराबाद जेल ते छॾियऊं वरी पोइ उते वरी 2 महीना जेल में हुयो वरी पोइ उन खां असां ज़मानत कराए छॾायोसीं पोइ 4 हाज़िरियूं खाधई 5 हाज़िरी खाई निकिरी आयो त पोइ ख़बर न आहे त अलाए केरु खणी वियो आहे पोइ असां हाई कोर्ट में केस विधो आहे हैदराबाद में पोइ उहो ॾेई वञूं था त उहो तारीख़ां ॾियनि था ॿी का बि ख़बर न आहे हाणे न का बि 2000 में जनवरी 10 तारीख़ 2019 में वरी खणी विया आहिनि हा पहिरियों खणी विया 1998 में 17 अप्रैल ते वरी पोइ माना आख़िरी डिसंबर ते माना छॾियऊं वरी जनवरीअ ते 10 हाज़िरी खाइण वियो खाई निकिरी आयो त पोइ त वरी खणी विया आहिनि हाणे ख़बर न आहे त किथे आहे कहिड़े हाल में आहे असां इन्हनि खे सभिनी खे अपील था कयूं त असांजी माना मदद कनि असांखे पंहिंजो जेके बि पहिरीं प्यारा आहिनि जिन्हनि वटि बि आहिनि पंहिंजो असांजी आज़ादु कनि अगरि को ॾोह बि आहे उन्हनि ते साबित थिए त पोइ जेल हवाले कनि त पोइ उन कनि बाक़ी ॿियो त हाणे ॾिसे थो हाल त असां पाण ग़रीब आहियूं खाऊं बि कमायूं खाऊं वधीक त असां अमीर न आहियूं न कोई असांखे को एतिरो बैलेंस आहे त असां उहे कयूं मज़ूर माण्हू रक्शो हलाईंदो बसि पोइ रक्शो में मंझंदि जो बीहारे राति जो हलियो वेंदो वरी पोइ सुबुह जो हाज़िरी खाई जीअं निकितो बसि उतो खणी विया का ख़बर न आहे हाणे असांजी इहा ई अपील आहे अवामनि खे हुकूमत खे असांखे पंहिंजो वापसि कराइजनि मां बेवाई आहियां मदद कनि मुंहिंजी माना रहम कनि जेके बि पहिरीं प्यारा आहिनि सभिनी खे आज़ादु कनि महिरबानी। बागी सागर पवार, सोच TV, कराची।